अवां चाइना में ऐं पाकिस्तान जे सिहत जे हवाले सां अगरि ॻाल्हाइजे त उन में कहिड़ो नुमाया फ़र्क़ु ॾिसो थियो? असल में चाइना ऐं पाकिस्तान जे सिहत जे अगरि हवाले सां ॻाल्हायो वञे त सभ खां पहिरियां हिकिड़ो असां लाइफ स्टाइल जेको असां चवंदासीं उनजो फ़र्क़ु नज़र अचे थो। चाइना जो जेको लाइफ स्टाइल आहे, चाइना जी जेका लिविंग क्वालिटी आहे, उनखे ॾिठो वञे त उहो काफ़ी ज़्यादा सिहत ते असरअंदाज़ थिए थी ऐं माण्हुनि जी सिहत तमामु बहितरीनु रहे थी। जेकॾहिं असां चऊं त पाकिस्तान में हिकु त जेको असांजो स्ट्रेस लेवल्स आहिनि उहे काफ़ी ज़्यादा हूंदा आहिनि। उन खां बाद में असांजो जेको लाइफ स्टाइल आहे उहो तमामु ई ज़्यादा कॉम्प्रोमाइज़ड आहे, जंहिंजी वजह सां असांजी सिहत ते तमामु घणा असर पहुची वेंदा आहिनि। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त जेके चीन में चमड़ीअ जूं बीमारियूं आहिनि उन्हनि जा त जदीद इलाज कहिड़ा कहिड़ा मौजूदु आहिनि? जी बिल्कुलु, मां हिकिड़ी डर्मेटोलॉजिक सर्जन आहियां, चाइना में सर्व करे रही आहियां शंघाई में। त रोज़मर्रा में असां जेके पंहिंजे नज़र सां जेके गुज़रंदड़ हिकिड़ा ॾिसंदा आहियूं उन पैटर्न्स में वञी करे कुझु ट्रीटमेंट्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हाणे तव्हां चई था सघो त कुझु अहिड़ियूं बीमारियूं जेके हाणे जनरेट थियूं आहिनि रिसेंटली, उन जा जदीद तरीक़े जा असां वटि इलाज बि अची चुका आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, असां हाणे रिसेंटली तव्हां चयो त पीडियारिन ऐं उन खां अलावा स्टेम सेल्स जेके रीजनरेट कनि था, ग्रोथ कराए थी इहा पंहिंजी स्किन जी सेल्स खे, त असां वटि हाणे काफ़ी करे एतिरा जेके आहिनि सो अची विया आहिनि ट्रीटमेंट्स जेके त तमामु एडवांस लेवल ते असां उनखे परफॉर्म करे था सघूं विद मशीनरी। अच्छा, हिन वक़्तु पाकिस्तान में चमड़ीअ जूं कहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके वधी रहियूं आहिनि? हिन वक़्तु राइट नाउ असांजी नज़र सां जेके गुज़री रहियूं आहिनि उहे फंगल इन्फेक्शन्स आहिनि, बैक्टीरियल इन्फेक्शन्स आहिनि, एक्नी आहे, मिलाज़मा बि आहे, ऐं काफ़ी तौर ते जेको मां लेडीज़ में ॾिसां थी एट्रॉफिक कंडीशन अची थी वञे स्किन जी, जंहिंमें स्किन पतली थी वञे, ऐं उहे काफ़ी सारियूं स्टीरॉइड क्रीम्स यूज़ करण सां बि थी थियूं वञनि, ऐं काफ़ी सारियूं जेके तव्हां चओ था कमर्शियल क्रीम्स जेके आहिनि उन जे यूज़ेज सां बि थिए थी। अच्छा, जीअं तव्हां पिंपल्स जी ॻाल्हि कई, एक्नी जी ॻाल्हि कई, त मां खां पुछां थी त इन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं इन खां कीअं बचाव मुमकिन आहे? अगरि त असां नौजवाननि में ॾिसूं त एक्नी ऐं पिंपल्स ख़ासि तौर ते लाइफ स्टाइल जे करे थियनि था ऐं हार्मोनल इम्बैलेंस जे करे थियनि था। अगरि त असां लाइफ स्टाइल खे मेंटेन कयूं, पंहिंजी स्लीप साइकिल इम्प्रूव कयूं, त असां में उहे हार्मोन्स बेटर थींदा जेके इन्हनि शयुनि खे कैटर करे सघनि था। त सभिनि खां बहितर इन जो असां वटि इलाजु इहो आहे त तव्हां लाइफ स्टाइल खे मॉडिफाई कंदो ऐं लाइफ स्टाइल खे इम्प्रूव कंदो। अच्छा, असांजे नौजवाननि में हिकिड़ो इहो बि एलिमेंट ॾिसिजे थो त उहो सोशल मीडिया ते जेके ट्रेंड्स हलनि था स्किन केयर जे हवाले सां या टोटका जेके हलनि था उन खां घणो मुतासिर थियनि था, त उहे केतिरा महफ़ूज़ आहिनि? अगरि त टोटका जेके आहिनि डर्मेटोलॉजिकली अप्रूव्ड आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं असां चऊं था हाइलुरोनिक एसिड जो अॼुकल्ह घणो हिकिड़ो हले थो, त अगरि अहिड़े क़िस्म जा टोटका आहिनि जेके डर्मेटोलॉजिकली अप्रूव्ड आहिनि, यू कैन डू दैट। बट अदरवाइज़ अगरि टोटका तव्हां चओ था जेके देसी टोटका आहिनि या कंहिं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त एतिरियूं इंजेक्शन्स हिन में मिलाए करे फेस में लॻाइणियूं आहिनि, और अदरवाइज़ हिकु क्रीम में ॿी क्रीम मिक्स करे यूज़ कयो था, त इहे तमामु ई ख़तरनाक आहिनि। बट अगरि तव्हां डर्मेटोलॉजिस्ट खां पुछा करे कोई यूज़ेज में पंहिंजी का शइ रूटीन में खणी था अचो, दैट्स रियली नाइस। अॼुकल्ह जूं जेके क्रीमूं आहिनि अच्छे करण जो, जोके असांजे नौजवाननि खे इहो बि हिकिड़ो ॾाढो अहसासे कमतरी जो शिकार रहनि था त असांजो कॉम्प्लेक्शन फेयर हुजे, त उन में जेके हू स्टेरॉइड्स यूज़ कनि था या जेके गैर मयारी क्रीमूं अच्छे थियण जे करे उहो इस्तेमालु कनि था, त उहे केतिरियूं ख़तरनाक साबित थी सघनि थियूं पंहिंजी स्किन जे हवाले सां? जोके आउं सम्झां थी फ़र्क़ु त हूंदो न, जेका चाइनीज़ जी स्किन आहे ऐं असां पाकिस्तानियुनि जी स्किन आहे उन में कुझु त फ़र्क़ु हूंदो। डेफिनेटली सभ खां पहिरियां मां हिन ॻाल्हि खे ईअं खणी ईंदमि त ॾिसो, हीअ जेको तव्हां कॉम्प्लेक्स जो ज़िक्र कयो त हिकिड़ी कॉम्प्लेक्स अंदरि में फील कनि थियूं, जंहिंजी वजह सां हू पंहिंजे कॉम्प्लेक्शन खे जेको आहे सो वाइटर करणु चाहिनि थियूं, बेसिकली वाइटर करणु चाहिनि थियूं, ब्राइटर न। त पोइ इहो मां चवंदमि त सभ खां पहिरियां असांखे हिन आइडियोलॉजी खे चेंज करणु खपे त एवरी कलर इज़ ब्यूटिफुल, एवरी स्किन कलर इज़ ब्यूटिफुल एंड ब्रिलियंट। मतिलबु तव्हां जेको बि तव्हांजो कलर आहे तव्हां उनखे इम्प्रूव कयो, उनखे हेल्दियर साइड ते वठी वञो, न कि उनखे डिस्ट्रॉय करे हिकु टू टोन शेड में वठी अचो। अगरि त ही जेके क्रीम्स यूज़ कंदा उनमें ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो फेस ते हैंड्स ते इफेक्ट कनि थियूं, बट अदरवाइज़ तव्हांजी ओवरऑल कॉम्प्लेक्शन खे हू जेको आहे सो ख़राबु कनि थियूं, टू टोन में खणी थियूं अचनि। ॿियो वरी इन जा एतिरा ई मतिलबु बैड साइड इफेक्ट्स ईंदा आहिनि। तव्हां स्टीरॉइड क्रीम अगरि यूज़ कंदो एंड फॉर द लॉन्गर टाइम ऑफ पीरियड अगरि यूज़ कंदो, तव्हांजी स्किन पतली थी वेंदी, बिल्कुलु सनी पतली थी वेंदी, ऐं उन में तव्हांजो स्किन जूं वेन्स नज़र ईंदियूं, ऐं बाद में उन में कोलेजन जेको आहे डिप्लीट थी थो वञे, ऐं बाद में नंढी उमिरि
में बि तव्हां जेको आहे सो तमामु एजिड नज़र ईंदा आहियो। मतलब Young- मेडिकल टर्मिनोलॉजी खां हटी करे जे आसान ज़बान में सम्झाए सघूं त उहो कीअं सम्झाईंदासीं? उहो अगरि असां इन्हनि खे इहो सम्झायूं त तव्हांजी स्किन ते जॾहिं तव्हां अहिड़ियूं क्रीमूं जेके रंग गोरो करण वारियूं 2-2 सोजूं 2.5-2.5 सोजूं जेके क्रीमूं मिलनि थियूं, फॉर्मूला इहे त use- ठाहिनि बाक़ाइदा सां हाँ, 4-5 इहे क्रीम्स रंग मिक्स करे बिरंगी क्रीमूं जेके मिक्स करे ठाहे इस्तेमालु कनि थियूं लेडीज़, उन सां इहो थींदो जो उन्हनि जी स्किन सनी थी वेंदी, वक़्त खां पहिरियां उहे एजिड माना पोड़ियूं नज़र अचणु शुरू थी वेंदियूं। एजिंग जेके असां चवंदा आहियूं। हा, आइज़ जे अंदरि हिन एरिया में मतिलबु तव्हांजी जेका स्किन आहे तमामु जेका आहे सो उन खां अलावा तव्हांजा हॉर्मोन्स बि इन मां जेके इफेक्ट कनि था, ऐं हॉर्मोन्स ते बि वॾो इफेक्ट थिए थो, मेंटल हेल्थ ते बि वॾो इफेक्ट थिए। त पोइ इहे वारनि खे भला असां कीअं उनजी ग्रोथ खे वधायूं या कीअं उनजे किरण खे महफ़ूज़ करियूं? अच्छा, वारनि जे किरण जा बि कुझु मतिलबु वजूहात हूंदियूं आहिनि। जीअं फॉर एग्जाम्पल अगरि ही क्रीम जी ॻाल्हि कई त इन जो डायरेक्ट इम्पैक्ट वारनि ते न आहे पवंदो, बट अगरि असां डाइट खे ॾिसूं या हॉर्मोन्स खे ॾिसूं, जीअं पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम आहे PCOS जे थ्रू लेडीज़ जा वार किरनि था, मेल में एंड्रोजेनिक जेको आहे सो हेयर फॉल थींदो आहे, पैटर्न उन्हनि जो जेको आहे सो बाल्डनेस जी तरफ़ ईंदो आहे, उनजे मतिलबु काफ़ी सारा वार किरण जा जेके आहिनि असां वटि प्रॉब्लम्स आहिनि। उनजो सॉल्यूशन इहो आहे त फर्स्ट ऑफ ऑल तव्हां डाइट खे इम्प्रूव कयो। सेकेंड ऑफ ऑल तव्हां जेको आहे सो मिनॉक्सिडिल हिकिड़ो हेयर स्प्रे ईंदो आहे, उहा तव्हां मतिलबु जंहिंजा वार किरनि था उहे कुझु स्पेसिफिक टाइम ऑफ पीरियड लाइ यूज़ करणु शुरू कनि ऐं बायोटिन वठणु शुरू कनि, त इहे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे मज़ीद जेको आहे इन में इम्प्रूवमेंट जी तरफ़ हेयर फॉल खे खणी वेंदियूं, ऐं देन तव्हां जेको आहे सो PRP बि कराए था सघो, एंड दैट विल बी भला अॻे त एतिरा ट्रीटमेंट्स कोन हूंदा हुआ, असां सरह जो तेल हणंदा हुआसीं ऐं हिकिड़ा ॿिया कुझु क़िस्मनि जा तेल हूंदा हुआ, त असां त नंढे हूंदे खां उहे तेल ई इस्तेमालु कया आहिनि। भला उहे अञा बि इफेक्टिव आहिनि या अची वञी उन्हनि मेडिकल जी शयुनि ते? हाणे जीअं ॾिसो न, वक़्त सां गॾु गॾु शयूं बि डिफरेंट थींदियूं थियूं वञनि, त वक़्त सां गॾु गॾु प्रॉब्लम्स बि डिफरेंट थींदियूं थियूं वञनि। पहिरां सरेह जो तेल हूंदो हुयो, तव्हां ॿुधायो था त वार खे हेल्दियर कंदो हुयो न, हाणे हेल्दी रखण सां गॾु गॾु उनजो हेयर फॉल बि त रोकणो आहे, ऐं उहो सिर्फ़ु मिनॉक्सिडिल करे सघे थो या DHT ब्लॉकर्स करे सघनि था। ऐं ॿियो चवंदमि त लाइफ स्टाइल जी मेंटेनेंस तमामु इम्पोर्टेंट रोल प्ले कंदी आहे। न्यूट्रिशंस जी ॻाल्हि था कयो। एक्ज़ैक्टली, न्यूट्रिशंस ऐं लाइफ स्टाइल, स्लीप साइकिल तव्हांजी सुठी हुजे, तव्हांजी डाइट भली हुजे, यू डू एक्सरसाइज एवरी डे, स्ट्रेस रिड्यूस कयो, देन यू कैन गेट व्हाट यू वांट। भला अहिड़ी कहिड़ी डाइट में अवी कुझु सजेस्ट करणु चाहियो थियूं त जंहिंसां असांजी स्किन असां चाहींदा आहियूं त ग्लो करे, ऐं वारनि जो जेको असांजो मसलो आहे, जेको घणा लहनि था किरनि था असांजा वार, त हिकिड़ी का स्पेसिफिक अहिड़ी शइ जेका इन्हनि खे प्रॉपर न्यूट्रिशन जी ॾींदी हुजे? अच्छा, हेयर फॉल जी हिकिड़ी मां मेन वजह जेका लेडीज़ में ॾिठी आहे, आयरन डेफिशिएंसी ॾिठी आहे ऐं विटामिन D डेफिशिएंसी। पहिरां सभ खां पहिरां त हुननि खे खपे त हू जेको आहे सो पंहिंजा जेके बि आहिनि सो ब्लड टेस्ट वग़ैरह करेक्ट कराए छॾनि, हिकु दफ़ो ख़बर पए त हिन में को डेफिशिएंसीज़ त न आहे, जीअं आयरन जी, के विटामिन जी, विटामिन D जी, ऐं पोइ हू सप्लीमेंट वठणु शुरू करनि। इहे जेके नॉर्मल सप्लीमेंट कंहिं बि तव्हां डॉक्टर ॾे वेंदव तव्हांखे डाइटरी सप्लीमेंट्स मिलंदा। देन तव्हां जेको स्किन ग्लो जा चयो, उन में तव्हांखे फ्रूट्स यूज़ करणा आहिनि, शुगरी फ्रूट्स थोरा घटि यूज़ कयो, ऐं विटामिन C खे ज़्यादा यूज़ कयो, जीअं माना मैंगोज़ वग़ैरह हूंदा आहिनि, इन्हनि खे थोरो घटि यूज़ कयो, ऐं ऑरेंजिस ऐं पाइनएप्पल्स, कीवी या अहिड़ा जेके फ्रूट्स आहिनि इहे तव्हां वधीक यूज़ कयो पंहिंजी डाइट में। अगरि नथो मिले त उन में विटामिन C जा कैप्सूल्स तव्हां वठी था सघो। हिकु इहा सभिनि खां इम्पॉर्टेंट हूंदी आहे स्किन ग्लो करण लाइ। ॿियो वरी असां चवंदा आहियूं कोलेजन जो यूज़ कयो वञिजे। कोलेजन जो सभ खां बहितरीनु सोर्स मां चवां थी त हॾियुनि जी यखनी आहे। जेके इहे हॾियूं आहिनि न, वॾे गोश्त जूं ठाहे इन हवाले सां असां तक़रीबन बीमार थींदा आहियूं त तॾहिं वठंदा आहियूं। पर अगरि तव्हां इहो यूज़ करणु शुरू करे छॾंदव, योर स्किन विल ऑटोमेटिकली रीजनरेट इटसेल्फ ऐं उहो हेल्दियर साइड ते वञणु शुरू कंदी।